सफ़र अंजाम में एक कफन टुकर कपड़ जो ॾींद इनाम में समझी त समझ यार इहो वक़्तु अदब अथई मौजूद अथई माल अगर वेई त गजब अथई वेंदे तूं भला केतिरो फ़ानी जहान में रहंदो ई नेक नाव सभु कंहिंजे शान में बदल सलाह सुहिणी सुहिणो सभु कयो अथई मञी न मञी यार मगर मञण हक़ अथई त वैराग ऐं अभ्यास सां मन मां किचिरो निकिरे थो। श्री राम अभ्यास ऐं वैराग सां मन मां किचिरो निकिरे थो। किचिरो कहिड़ो आहे हुन में कि रजो ऐं तमो इहो किचिरो आहे। लोकमान्य तिलक चयो आहे विद्वान है दिमाग़ हूंदो ॾाढो भारत जी आज़ादीअ वास्ते घणो पाण पतो पोइ जेल जॾहिं स्वर्गवास थिया तॾहिं पोइ अंग्रेजनि चयो त हिते खपंदासीं पैसा वठो असांखे रुगो सिर ॾियो ॾिसो कहिड़ो दिमाग़ में। श्री राम भगवत गीता ते 2000 टीकाऊं थियूं हिन मां लोकमान्य तिलक जी बि हिकिड़ी अथव गांधीअ चङी साराह कई मुंहिंजी त एॾड़ी नंढड़ी आहे। तो उहे साहिब फरमाईंदा हुआ उन्हनि इहे चयो आहे त जीअं रजो ऐं तमो दुनिया में वधंदो रजो ऐं तमो गुण दुनिया में वधंदो त दुख वधंदो। इहा ॻाल्हि कूड़ी कान्हे चवंदा भाई ठीकु आहे न। तो फरहत कीअं मिलंदी कि कृष्ण चंद्र ॿुधाए थो भगवत गीता की भगवत गीता दुनिया में मशहूर ग्रंथ है। कृष्ण चंद्र ॿुधाइनि था तो सत्वात संजायते ज्ञानम अंदर में सते गुण जी राजाई कंदे बस पोइ तुंहिंजे अंदर में ज्ञान जी जोत जागंदी तो ख़बर पइजी वेंदे पोइ की पोइ वधंदई की ही जेको अचे अञा तोखे मोक्ष ॾियां वरी ॿियो आयो चई हिन जेको रस्तो ॿुधाए सुठी कोन्हे अच त तोखे सुठो रस्तो ॾियां मोक्ष ॾियां वरी टियों आयो वरी चोथों वरी पंजों ईअं करे मोक्ष जा रस्ता श्री राम। पर सतो गुण अंदर में हूंदो जेको सुझाको अंदर में हूंदो का ख़बरचार हूंदी गांधी महात्मा खे चयो मुस्लमान पंहिंजे भाउ चवनि त तुंहिंजो छोकिरो वॾो छोकिरो हा की उनखे बणाए वठूं मुस्लमान हाणे तव्हां बि अचो तयारु आहे असां वटि जीअं हुनखे बणायोसीं तव्हांखे बणायो की मूंखे सभु धर्म ॾाई हो त जीअणी हो त ॾाई हो मूंखे हिते ई हिन में ई फरहत आहे। श्री राम हाणे ॼाणू हो न की न